रहमान रहीम सलातो वस्सलाम अलैका या रसूलल्लाह सलातो वस्सलाम अलैका या हबीबल्लाह। ज़िमनी इलेक्शन में असांजा उम्मीदवार न पर पाकिस्तान पीपल्स पार्टी पार्लियामेंटेरियन जा उम्मीदवार बीठल आहिनि। पार्टी जा उम्मीदवार आहिनि जेके हिते इलेक्शन विढ़ंदा इंशाअल्लाह। ऐं पार्टी जी कामयाबी थींदी सिंध में जिते जिते बाई इलेक्शन आहिनि। ऐं उमेद इहा आहे त अवाम जिथे अगरि इलेक्शन थिए थी काफ़ी जॻहनि ते अनअपोज़ अचनि था माण्हू, पर जिथे इलेक्शन थींदी त उते कामयाबी तीर जी थींदी इंशाअल्लाह। तो तीर ते कॉन्टेस्ट उहो ई माण्हू विड़ी सघे थो जंहिंखे पार्टी जी टिकट हुजे। पार्टी जी टिकट न हूंदी त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहो तीर ते नथो विड़ी सघे। तो ऑटोमेटिकली जॾहिं पार्टी जी अनाउंसमेंट थी वेंदी टिकट जी त तव्हांखे साम्हूं अची वेंदो त केरु पार्टी जो उम्मीदवार आहे। ऐं पार्टी जा उम्मीदवार असां ई आहियूं, अल्हम्दुलिल्लाह रहिया आहियूं। पार्टी में उमेद आहे पार्टी असांखे उम्मीदवार कंदी। ऐं इहो बि मां ॿुधायां त भले केरु बि हुजे, पाकिस्तान पीपल्स पार्टी जो समुंड आहे, उनजे साम्हूं बीहणु ॾुखियो आहे। ॿई वेंदा समुंड में इंशाअल्लाह, बिल्कुलु पार्टी जी टिकट असांखे ई मिलंदी इंशाअल्लाह। मां तव्हांखे थोरो हिस्ट्री में अगरि वठी हलां, मौक़े जो फ़ाइदो खणूं था। मां सम्झां थो पाकिस्तान पीपल्स पार्टी जी हुकूमत जेतिरा कम सिंध में जनरली कराया आहिनि, टाउन्स में जेके थिया आहिनि, या जनरली तरक़ियाती जार जेको फैलायो आहे, उन जो मिसाल पाण तव्हांखे हिते सिंध में मिली सघे थो। तव्हां ॿियनि ज़िलनि में वञो, असांजे पंहिंजे ज़िले में ॾिसो जेका हिते क़यादत आहे उहो कहिड़े तरीक़े सां हिते पार्टी जी पॉलिसी, चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी पॉलिसी जे हिसाब सां हिते तव्हांजी डेवलपमेंट कराए पई। हाणे बिलख़ुसूस ठारूशा जी अगरि ॻाल्हि कयूं त मां सम्झां थो ठारूशा जेको ओल्ड टाउन ठारूशा आहे, ओल्ड टाउन ठारूशा में अहिड़ी का बि घिटी न आहे जेको पेवर न थियल हुजे, अहिड़ी का बि घिटी न आहे जंहिंमें नाली न हुजे, अहिड़ी का बि रस्तो न आहे जंहिंमें स्ट्रीट लाइट न हुजे। ओल्ड टाउन ठारूशा। न्यू टाउन ठारूशा जेको आहे उहे कची आबादियूं आहिनि जेके हाणे 5-7 सालनि में वधियूं आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे एतिरा डेवलपमेंट फंड्स आहिनि कोन जो उन्हनि खे माण्हू कवर करे सघे, पर हाणे जो ओल्ड टाउन कवर थी चुको आहे त हींअर मां सम्झां थो त एतिरो टाउन वटि फंड अवेलेबल हूंदो त हू जेके नयूं कची आबादियूं जेके हाणे वधी वियूं आहिनि उन्हनि खे जेको आहे सो इंशाल्लाह कवर कबो ऐं उन्हनि खे जेको आहे सहूलियतूं जेके आहिनि उहे पुॼाइबियूं। ठारूशा में रिकॉर्ड तरक़ियाती कम थिया आहिनि। जिथे हींअर तव्हां बीठा आहियो जंहिं शहर में भिरिया सिटी, इन में बि सुई गैस असांजे ख़ानदान में 2007 में 6 में ठारूशा में सुई गैस अलमाणी भाइरनि ॾिनी 2006 में। हाणे भिरिया रोड खां जेको लाइन अचे पई ऐं जेको परते वञे पई, इहो गैस जी स्कीमूं असांजे जॾहिं अली ख़ान ज़िले जो नाइब नाज़िम हुयो तॾहिं उन टेन्योर में असांजियूं ॾिनल आहिनि। सो इन में कोई बि शक न आहे, कंहिंखे बि शक हुजण बि न खपे त इहो ॿिए पासे खां स्कीमूं आयल आहिनि। सो मेगा प्रोजेक्ट्स जेके आहिनि सो असांजो हिकिड़ो जेको आहे विजन रहियो आहे, ऐं पार्टी जो विजन मेगा प्रोजेक्ट्स खे अॻिते वधाइण जो आहे। सो इंशाल्लाह ठारूशा में तव्हां वॾियूं तब्दीलियूं ॾिसंदव अॻिते हली, ऐं तब्दीलियूं हलनि बि थियूं। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। महिरबानी आफ़ाब। सभिनी खां पहिरियां त ठारूशा में जीअं बाबा अर्ज़ु कयो त रिकॉर्ड जेको तरक़ियाती कम थिया आहिनि, चाहे उहो ओल्ड टाउन हुजे या हुन में न्यू टाउन में बि असां कवर करण जी कोशिशि कयूं पिया जंहिंमें कचे आबादियूं आहिनि। ज़ाहिरी ॻाल्हि आहे कुझु जायूं आहिनि जेके रहियल आहिनि ऐं इंशाल्लाह असां कोशिशि कंदासीं त जीअं पहिरियां बि डेवलपमेंट माण्हुनि खे ॾिनी आहे या जीअं जंहिंमें पेवर आहे, नालियूं आहिनि, कोशिशि कंदासीं इंशाल्लाह माण्हुनि जो जेको आहे सो ख़िदमत कयूं ऐं माण्हुनि खे डेवलपमेंट ॾियूं। जी, उन घिटियुनि में जीअं मां पहिरियां अर्ज़ु कयो त असां बिल्कुलु कोशिशि कंदासीं त उहे घिटियूं पेवर थियनि जेको इन टेन्योर अचे पियो। ऐं असांजी माशाल्लाह ठारूशा जी हिकिड़ी फैंटेस्टिक टीम आहे जेको बरसाति में, आंधी में, तूफ़ान में माण्हुनि सां गॾु मौजूदु आहे। जंहिंमें असांजो टाउन ऑफिसर्स आहिनि, हाजी मुनव्वर जमाली साहब आहे, फरहान मेमण साहब आहे, त पाणी जे निकाल जे लाइ 24 कलाक आवाम सां गॾु ऐं आवाम में मौजूदु आहे।